माना हिन जो मसइलो आहे त तरीक़ो इहो आहे त कब्ज़ो करे या कोशिशि करे पोइ फ़ैसिला कराइनि अहिड़े माण्हुनि खां त जेके हिननि जे हक़ में फ़ैसिला थिए, हिनखे फ़ाइदो थिए, जेको फ्यूडल सिस्टम आहे जेको असांजे सिंध में। हाणे हे जेके ॿ हिननि जा मुंशी आहिनि, अकबर सांगरू ऐं मंठार उमराणी, हिते तर में हर माण्हू खे ख़बर आहे शुरू खां वठी हिते आहे। 2-3 साल पहिरियों ताईं हिकिड़ो कुड़मियो पंहिंजो कुड़मत जो कमु कंदो हो, हे मंठार उमराणी। अकबर सांगरू जेको गॾो गाॾो हलाईंदो ऐं बुरियूं खणंदो। हाणे छा थियो आहे, 2-3 सालनि खां पोइ इन्हनि जी मुंशाइप करण खां पोइ हाणे प्राड़ो थो हलाए, सेलर खोले वेठो आहे, अलाए त घणी प्रॉपर्टी वठी वेठो आहे। त इहो त माण्हू पुछे त बाबा तोखे हेॾा पैसा आया किथां? हाणे ॿिनि माण्हुनि बि हिन ते नेब में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, असां बि ॾींदासीं त बाबा हिन ते थिए इन्वेस्टिगेशन थिए। नजफ़ कमारे ते नेब में केस हले थो ऑलरेडी। हाणे हिन जे मुंशीअ नालो बि ईंदो त ख़बर पवंदी त जेके माण्हू अॻिते करे ऐं कमु कराईंदा आहिनि त कीअं थींदो आहे। हाणे असांजी ज़मीन जेको चवनि था वरिती आहे, उन खां पोइ जेका अग्रीमेंट आहे उहो बि असीं खणी आया आहे। त जेको SP साहब बि ॾिठी त ज़मीन में पाण अग्रीमेंट में पाण लिखियलु आहे त साईं कब्ज़ो जेको आहे हिन ते केस थो हले ऐं कब्ज़ो तव्हांखे मिलंदो जॾहिं केस ख़तमु थी वेंदो। उन खां बावजूदि तव्हां बि सभु ॾिठो त अज़हर कमारियो, अकबर सांगरू असांजी ज़मीन ते वरी अची बीहंदा आहिनि। हाणे कुझु 2 हफ़्ता पहिरियों बि अची बीठा जॾहिं असां फसल खणण जी कोशिशि पिया कयूं या हर पिया करायूं पंहिंजा। त उन वक़्तु पुलिस छा कयो वरी त असांजो फसल बंदि कराई ऐं जेको आहे त हिननि वञी पोइ 145 जी कार्रवाई कराई, कूड़ी हिकिड़ी। त उते जॾहिं कार्रवाई शुरू थी त उते पाण पोइ हथु खणी विया। जॾहिं कूड़ी कार्रवाई उते जज डिसमिस कई, मुख़्तियार खां रिपोर्ट लिखी ॾेई त साईं कब्ज़ो बि शाहनवाज़ ख़ान खे, मोहसिन ख़ान खे आहे 200 सालनि खां। त हे कूड़ा थिया त हथु खणी विया। उन खां पोइ बि हाणे असां आबादी करण जी कोशिशि था कयूं त वरी अची ज़मीन ते बीहनि था। ऐं तव्हांखे सभु ख़बर आहे त SHO ॾखण ऐं पुलिस जेको आहे इन्हनि जे कब्ज़े में आहे। हे पंहिंजे सियासत कंदा आहिनि, माना रूलिंग पार्टी में आहिनि, त उनजो फ़ाइदो वठनि था। उहो गवर्नमेंट सरकारी ज़मीन ते बि कब्ज़ो करे वेठा। हिते सखरवा आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, उते हिननि प्लॉटिंग कराई आहे कब्ज़ो करे। उहा आहे सरकारी ज़मीन। उन ते वधि में वधि जेको आहे खॾु ठही सघे थी, मच्छी ठही सघे थी, पर को कब्ज़ो करे प्लॉटिंग नथो कराए सघे। इन लाइ बि असां कोर्ट में वेंदासीं। ठीकु आहे साईं। हाणे मुंहिंजो चवणु इहो आहे त हिननि खे असां ऑलरेडी लीगल नोटिस मोकिले चुका आहियूं। अज़हर कमारी खे मोकिलिया, अकबर सांगरू खे मोकिलिया। असांखे पुलिस प्रोटेक्शन जो सेशन कोर्ट मां ऑर्डर मिलियल आहे, तॾहिं बि पुलिस असांखे प्रोटेक्शन नथी ॾिए त असां पंहिंजा हक़ आहियूं, छो त हेरोज़ अची ज़मीन ते बीहनि था। त मुंहिंजो जेको मेन मक़सदु आहे अॼु इहो आहे त असां पंहिंजो हक़ कराइण था चाहियूं। असां मीडिया के थ्रू हिननि खे मैसेज ॾियणु था चाहियूं त असां पंहिंजा हक़ आईंदासीं। उते मीडिया वारनि खे घुराईंदासीं त तव्हां बि ॾिसो त असांजी ज़ाती ज़मीन ते जेका मुंहिंजे बाबे जे नाले ते आहे, हे घर जे साम्हूं वारी, उते बि हिननि जो अची बीहनि था, असांजी ग़ैराबाद कराए छॾी आहे। जेका असांजी मुंहिंजी ज़ाती ज़मीन आहे, मुंहिंजे माइटनि जे नाले ते बि न आहे। त मां हाणे हर उते ॿधंदुमि, तव्हांखे बि बीहारींदुमि, तव्हां भली ॾिसजो त हे ईंदा वरी ऐं पुलिस हिननि खे कुझु न चवंदी। मां हिते लोकल माण्हुनि जे जेके असांजा चङा मुड़ुस आहिनि उन्हनि खे बि घुराईंदुमि, पुलिस वारे खे बि चवंदुमि मोकिलियो। SP साहब सां बि असां टाइम वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।